हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। बाबा सां मन जी जेकी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधायो। बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए करे मन सां हल्का थी वञो। हाणे मां बाबा जा वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप ॿारनि खे वरी खां मिलियो आहे। हाणे बाप ॿारनि खे वरसो ॾियण आयो आहे। बाबा चए थो, लौकिक बाप कोई ग़रीब हूंदो आहे, पुरानी झोपड़ी में रहंदो आहे त नयो ठाहींदो आहे त ॿारनि जी बुद्धि में ईंदो आहे न। हाणे असांजो पीउ असांजे लाइ नयो घर थो ठाहे, पोइ हुते असां रहंदासीं। ईअं ई परमात्मा बि आहे न, त आत्मा जे लाइ नई दुनिया ठाहिण आयो आहे। हाणे ये पुरानी कलयुगी दुनिया टुटण वारी आहे, जेके माण्हू चईंदा आहिनि विनाश अर्थात सभु कुझु ख़तम। उनखे बाबा चईंदो आहे ईअं न चओ, विनाश विनाश सभु कुझु ख़तम थींदो, ईअं चओ पुरानी दुनिया टुटी करे पोइ हिते परमात्मा नई दुनिया ठाहिण आयो आहे। सत्य की दुनिया में सभु कुझु नयो हूंदो त पुराणे खे तोड़णो पवंदो न। बाबा चए थो, तव्हांजे लाइ हाणे मां हथेली ते विश्व खणी आयो आहियां, वैकुंठ खणी आयो आहियां। चवां थो मुंहिंजा लाडला ॿार, मां कंहिंसां ॻाल्हाईंदो आहियां? आत्माउनि सां। मां तव्हांजे शरीरनि खे न ॾिसंदो आहियां, मां तव्हांजी आत्मा खे ॾिसी करे तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां। छो जे मां ख़ुदि परमात्मा, मूंखे पंहिंजो शरीर न आहे, मां आत्माउनि जो पीउ आत्माउनि जे लाइ सुख शांति जी दुनिया ठाहींदो। जॾहिं आत्मा सुखी हूंदी आहे न त हुनखे दाल रोटी बि 36 प्रकार जा भोजन जीअं लॻंदी। त बाबा हाणे कंहिंखे सम्झाइणी ॾियण आयो आहे, कंहिंखे वरसो ॾियण आयो आहे? आत्मा खे। इन समय आत्मा खे सुख शांति ख़ुशी जो प्राप्ति कीअं थींदी आहे, अंदरि महसूस त कीअं थींदी आहे, उहो बि हुनखे सम्झ कोन अथसि। मतिलबु सुख छा थींदो आहे इहो बि आत्मा खे न पतो। बि सुख मांगे थी, एॾी सारी सुठियूं सुठियूं चीजूं हूंदे हुए बि माण्हू हिक ॿिए खे ॾिसी करे न सुखी नथो रहे। हिक ॿिए खे ॾिसे थो, हिन वटि इहो आहे, अरे तव्हां वटि जेको आहे हुन सां सुख वठो न। त परमात्मा हाणे आत्माउनि खे इहे सुख शांति ख़ुशी जो वरसो ॾियण आयो आहे, शक्ति जो वरसो ॾियण आयो आहे, सम्झ ॾियण आयो आहे। बाबा चए थो मां आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहियां। इन अख द्वारा ब्रह्मा जे तन में जेको बाबा ईंदो आहे, जे तन में उन्हनि जी अखियुनि द्वारा परमात्मा असांखे ॾिसंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कश्मीर में ब्राह्मण ॾाढा हूंदा आहिनि, श्रद्धा आदि बि हूंदी आहे, हुते श्राद्ध आदि बि हुते खाराईंदा आहिनि। ब्राह्मणनि में आत्मा खे सॾु कंदा आहिनि। बाबा चए थो भावना जो बीड़ो मां ॾींदो आहियां, ईअं थोरी कोई हुतां उहा आत्मा ॿिए शरीर मां निकिरी करे तव्हां सां मिलण ईंदी आहे। सम्झो श्राद्ध जे समय कई माण्हू पहिरियों मंगाईंदा हुया, हाणे त ईअं न थींदो आहे, पर कोई आत्मा अगरि अची करे ॻाल्हाए बि थियो त उहो कमु मां ई कंदो आहे। उहा आत्मा पंहिंजो शरीर छॾे करे न ईंदी। इहे सभु साक्षात्कार थींदो आहे। साक्षात्कार कराइण जो कमु मुंहिंजो ई आहे। ईअं थोरी आत्मा कोई उतां निकिरी करे ईंदी। पंहिंजे वॾनि जी आत्मा खे माण्हू सॾु कंदा आहिनि। हिकु तरफ़ चवनि था उहा आत्मा स्वर्ग में वई, हिकु तरफ़ चवनि था उहा आत्मा मोक्ष खे प्राप्त थी वई, ज्योति ज्योत में समाइजी वई। पोइ हुन आत्मा खे सॾु कराए पोइ हुनखे कलयुग जो भोजन खाराईंदा। भई कोई चईंदो आहे न शरीर छॾियो त स्वर्ग में वियो, हाणे स्वर्ग में वियो त हुनखे त हितां खां सुठो भोजन मिलंदो, पोइ तव्हां हिते छो था सॾु करो हुनखे? तव्हां त नर्क में आयो, उहो स्वर्ग में वियो त तव्हां नर्क में आयो, त नर्क जो भोजन छो था खारायो था हुनखे? हिन जो मतिलबु उहो आत्मा स्वर्ग में वई न आहे। नर्क में जेके आत्मा शरीर छॾंदी आहे त उहो हिते ई जन्म वठंदी। स्वर्ग त हिते ई हूंदो न, जॾहिं हिते स्वर्ग ठहींदो
जॾहिं बाबा इन पुराणी दुनिया खे ख़तम करे हिते ई नयो ठाहींदो तॾहिं त असां स्वर्ग में ईंदासीं। ऐं स्वर्ग में अचण लाइ पहिरियों स्वर्ग केरु थो ठाहे उनखे त पहचानो। माण्हू परमात्मा खे यादि नथा करनि, निराकार रूप में स्वयं खे आत्मा सम्झी करे स्वर्ग जो वरितो त वरितो ई न आहे, त आत्मा स्वर्ग में कीअं वई? त बाबू चए थो स्वर्गवासी ठहण लाइ बि पढ़ाई करणी पवंदी आहे। हाणे जेको मां तव्हांखे सम्झ ॾियां थो न, इहे सम्झ खे धारण कंदो, पंहिंजे गुण खे पंहिंजी शक्ति सुधारो, पंहिंजे अंदर शक्ति धारण करो, पंहिंजे अंदर सम्झ धारण करो। ॾिसो स्वर्ग अर्थात देवी देवताउनि जी दुनिया। असां छा चईंदा आहियूं, देवी देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहियूं न, सा सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। जॾहिं असां उन्हनि जे लाइ ईअं था चऊं त उन्हनि जी दुनिया में बि अहिड़ा ई माण्हू हूंदा। असां में त सर्व गुण आहिनि न, सर्व कला आहिनि न, असां त संपूर्ण निर्विकारी आहियूं ई न। फलानो जेको शरीर छॾे हो हुन में त एॾा अवगुण हुया, उहो त एॾा पाप करियो, पोइ उहो स्वर्गवासी कीअं थियो? त स्वर्गवासी थियण लाइ हाणे परमात्मा खे असांखे पहचाने करे परमात्मा सां सर्व शक्तियूं प्राप्त, गुण ज्ञान प्राप्त करे अहिड़ो ठहिणो आहे। बल परमात्मा खुदि त ज्ञान जो, सुख जो, शांति जो, आनंद जो, प्रेम जो, शक्तियुनि जो सागर आहे, ज्ञान जो सागर आहे, पवित्रता जो सागर आहे। लेकिन असांखे उहा कहिड़ी महिमा योग्य ठाहींदो? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। परमात्मा जो महिमा अलॻि आहे, लेकिन जो देवी देवताउनि खे उहो ठाहींदो आहे अहिड़ी आत्माउनि खे, उन्हनि जी महिमा अलॻि आहे। जॾहिं ॻायल बि आहे, मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। मनुष्य से देवता कीअं कर्तन लॻे वा चईंदा आहियूं न, मतिलबु मनुष्य ई देवता ठाहींदो आहे। मनुष्य आत्मा ई सुठा गुण धारण करे देवता ठाहींदी आहे। ऐं केरु ठाहींदो? परमात्मा। परमात्मा चईंदो मां कलयुग जे अंत में अची करे जादू कंदो आहे मनुष्य आत्मा जे मथां। कहिड़ो जादू थो करे बाबा? बाबा कोई मुर्दे खे जिंदा नथो करे, बाबा कोई ॿियो कोई जादू नथो करे, इहो ई जादू थो करे। असां कलयुगी मनुष्य आत्मा खे सतयुगी देवता थो ठाहे। असां सपने में बि सोचे सघंदा आहियूं कि परमात्मा असांखे मिलंदो, सतयुगी दुनिया में वठी वञण लाइ असां कीअं पढ़ाईंदो, वरसो ॾींदो। त हिकदमि तव्हांजी लॉटरी लॻी वई त सम्झंदो न, अरे इहो त जादू थी वियो, इहो कीअं थी वियो? इहे ई परमात्मा जादू कंदो आहे। बाबा चए थो दुनिया में अनेक प्रकार जा जादूगर आहिनि, पर मुंहिंजो जादू इहो ई आहे, मनुष्य खां देवता ठाहिण जो। ऐं इहो जादू मां हिकु बार ई कंदो आहे। चईंदा आहिनि ब्रह्म कुमारियुनि जी अखियुनि मां न ॾिसो, उहो जादू कंदियूं आहिनि, उहो जादू न कंदियूं आहिनि। ये परमात्मा जो ज्ञान जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो न, त परमात्मा तव्हांजे मथां जादू कंदो आहे। कहिड़ो जादू कंदो आहे? तव्हांखे सही सम्झ ॾींदो आहे। हाणे माण्हू खे सही सम्झ मिले, उहो शांति सां सुख सां पंहिंजो जीवन जीए, त माण्हू चईंदा अरे हिनखे जादू करे छॾियो। अरे सुठो आहे न, सुख शांति पवित्रता वारो जीवन त सुठो आहे, सुठे गुणनि वारो जीवन त सुठो आहे न। त बाबा चए थो असुल में कोई जादू वादू न कंदा आहिनि। इहे त जॾहिं असां आत्मिक स्थिति में स्थित थींदा आहियूं, परमात्मा खे यादि कंदा आहियूं, त परमात्मा सां असांखे सुठियूं शक्तियूं मिलंदियूं आहिनि। ऐं हिन कलयुगी दुनिया में असां सुठी रीति रहूं त माण्हू सम्झंदा हिनखे अलाए छा थी वियो अथसि। परंतु सतयुगी दुनिया में जॾहिं कलयुग खां पोइ सतयुग अचण वारा, त ओड़ा संस्कार त हिते ई धारण करणा आहिनि न। सतयुग में कोई माण्हू एॾी जोर जोर सां खिलंदा, चिल्लाईंदा, मस्ती आदि ईअं थोरी कंदा। उते बि खेॾणु थींदो, उते बि मस्ती थींदी, लेकिन सुख शांति वारी हूंदी। हिते अहिड़ी मस्ती हूंदी भई कंहिंखे बुरो बि न लॻे। हिते त माण्हू हिक ॿिए खे चिड़ाइनि था, साम्हूं वारे खे बुरो थो लॻे, असां ख़ुशि था थियूं। त बाबा चए थो उहा बि दुनिया आहे, हुते बि सभु खेल पाल सभु कुझु थींदो। जी ये दुनिया में सभु रीति रस्म थींदा आहिनि, लेकिन हुतां जा रीति रस्म सुख शांति वारा थींदा। ऐं हिते शोर शराबो, माण्हुनि खे शोर शराबो न हुजे त जीअं कोई प्रोग्राम ई न थियो। त बाबा अहिड़ी दुनिया स्थापन करण लाइ असांखे लाइक़ थो ठाहे।
बाबा चए थो मां तव्हांजी आत्माउनि खे हाणे एतिरो लाइक़ु ठाहिण आयो आहियां जो तव्हां सत्युगी दुनिया में हली करे सुख भोगे सघो। ड्रामा अनुसार मूंखे हिकु बार ही अची करे तव्हांखे ईअं सम्झाइणी ॾियणी पवंदी आहे। बाबा चए थो की इहो सभु ड्रामा में न हूंदा, इहे 5000 साल जो इहो ड्रामो ठहियल आहे। असां हिनखे ड्रामे जी रीति ॾिसंदासीं न, जीअं त असां सुबुह खां राति ताईं खेल था खेॾूं। अॼु मां छा खेल खेॾियो सुबुह खां राति ताईं, जे माण्हू गुटे हिक ॿिए सां न नंढा ॿार खेल खेॾंदा आहिनि, तव्हां ईअं ठाहो तव्हां ईअं ठाहो, ईअं असां वॾा बि खेल था खेॾूं, लेकिन खेल खेॾो त ख़ुशी थी करे खेॾो न, थकी करे दुखी थी करे छो था खेल खेॾो, त ख़ुशी सां खेल खेॾो। जॾहिं ड्रामो जो सम्झ में ईंदो भई इहे 5000 साल जो ड्रामो ठहियल आहे, असां सत्य त्रेता द्वापर कलयुग पार करे हाणे वापसि सत्युग में वञण वारा आहियूं त ख़ुशी थींदी। बाबा हाणे असांखे वरसो ॾियण आयो आहे। बाबा चए थो तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प हिन ड्रामा अनुसार मूंखे अचिणो पवंदो आहे। मां अची करे हिकु ब्रह्मण धर्म सूर्यवंशियों चंद्रवंशियुनि जो घरानो स्थापन कंदो आहे। जो देवी देवता धर्म जी आत्मायूं हूंदियूं उहो इहे ज्ञान सुठी रीति ॿुधंदियूं सम्झंदियूं धारण कंदियूं। तव्हां ब्रह्मण ई हाणे जेका पवित्र ठहो था, गुण संपन्न ठहो था, तव्हां ई वञी करे सत्युग में देवी देवता ठहींदव। इहे ॻाल्हियूं बाप बिगर परमात्मा बिगर कोई बि न ॿुधाए सघंदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा ॾाढा मिठा मिठा ॿार आहियो, मां तव्हां ॿारनि खे मिठो मिठो चई करे मिठो ठाहिण आयो आहियां, तव्हांखे मां पढ़ाइण आयो आहियां। मां निराकार आहियां न, त मूंखे शरीर बि त खपे। शरीर अलॻि थी वञे त आत्मा कीअं ॻाल्हाए, त आत्मा खे शरीर खपे ॻाल्हाइण लाइ, इन करे मां इहे ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। मां लेकिन ब्रह्मा जे तन में बि अची करे मां तव्हांखे छा थो चवां कि मां जेको ॿुधायां थो उहो ईअं ई ॿुधो जीअं मां आत्मा कननि सां ॿुधां थी, ऐं परमात्मा हिन मुख सां ब्रह्मा जे मुख सां जेको ज्ञान असांखे ॿुधायो अथई उहो असां ॿुधूं था। मां आत्मा अविनाशी आहे, मां आत्मा 84 जन्म वरिता आहिनि, हाणे मुंहिंजा 84 जन्मनि जो पाठ पूरो थी वियो। ईअं पाण सां ॻाल्हियूं करणी खपनि। बाप ख़ुदि चए थो कि मां बि एक्टर आहियां, परमात्मा बि एक्टर आहे, उहो बि हिते पाठ वॼाइण आयो आहे। मुंहिंजो पाठ आहे तव्हां सभु जॾहिं पूरो चक्कर काटे करे ख़ुदि खे भुलिजी करे थकिजी पईंदा आहियो न, दुखी थी वेंदा आहियो, त मुंहिंजो पाठ आहे मां हिन सृष्टि ते अची करे तव्हांखे पोइ वरी ज्ञान ॾींदो आहे, तव्हांखे सम्झ ॾींदो आहे, तव्हांखे ख़ुदि जी पहचान ॾींदो। भक्ति मार्ग में बि मां मथे वेठो वेठो ई पाठ वॼाईंदो। तव्हां भल कहिड़े बि रूप में मूंखे यादि कंदा आहियो, कहिड़े बि गुरू जे रूप में मूंखे यादि कंदा आहियो, लेकिन तव्हांजी सभु मनोकामना मां ई पूरियूं कंदो आहे। चाहे तव्हां सम्झो फलाणे असांजे गुरू असांजे मथां कृपा कई, गुरू न कई, इहे परमात्मा हुन द्वारा कराई। तव्हां हिते गुरू खे यादि था करो, उहो गुरू त पंहिंजे सत्संग आदि कमनि में बिज़ी आहे, ॿियनि सां गॾु हुनखे किथे तव्हांजी आवाज़ पहुचंदी। इहे त तव्हां चईंदा आहियो न, हुनखे गुरू खे तव्हां भॻवानु सम्झी करे यादि कंदा आहियो न, त लेकिन गुरू अलॻि आहे भॻवानु अलॻि आहे, त तव्हां जॾहिं भॻवानु चईंदा आहियो न त तव्हांजी पुकार मूं वटि ईंदी आहे। त मां सोचंदो आहे हाणे मां हिनजी मदद कीअं करां, मूंखे त शरीर आहे न, पोइ तव्हां गुरू खे बि यादि कंदा आहियो त गुरू द्वारा मां तव्हांजी मदद कंदो आहे, छोजी शरीर त खपे। ईअं ई मां द्वापर कलयुग में बि भक्ति मार्ग में माण्हुनि खे जेका साक्षात्कार थींदा आहिनि उहो मां ई कराईंदो, ॿियो कोई बि न कराईंदो आहे। कोई हनुमान खे यादि थो करे, हनुमान जो साक्षात्कार थी वियो, हाणे हनुमान जहिड़ो त अहिड़ो कोई देवता आहे ई न, किथां साक्षात्कार थींदो। लेकिन कई भक्तनि जी जिद हूंदी आहे कि मूंखे त हनुमान भॻवान खे हनुमान जे रूप में ई ॾिसणो आहे, त मां तव्हांखे हुन रीति तव्हांजो साक्षात्कार कराए तव्हांखे ख़ुशि कंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो भक्ति मार्ग में बि मुंहिंजो पाठ हलंदो आहे,
कई माण्हुनि अगरि शराब न पीती आहे त हुननि खे टेस्ट सम्झ में न ईंदो न। ईअं ई जेसि ताईं माण्हू इहे ज्ञान न ॿुधंदो त उन्हनि खे भॻवानु केरु आहे, भॻवान जो कमु कीअं हलंदो आहे, उहो सम्झ में न ईंदो। मूंखे उहो ई पहचाने सघंदो आहे जो मुंहिंजे हिन ज्ञान खे ॿुधंदो। छो जो मूंखे शरीर आहे न, त मां पंहिंजी पहचान हिन ज्ञान द्वारा ई तव्हांखे ॾींदो आहे। ज्ञान सां ई तव्हां आत्माउनि जी सदगति थींदी आहे। बाप चईंदो आहे मां सर्व जो सदगति दाता आहियां, सर्वोदया लीडर मां आहियां। केतिरे क़िस्म क़िस्म जा माण्हू आहिनि जो चवनि था की असां सर्वोदया लीडर आहियूं, असां सभिनि जे मथां सर्व जे मथां दया कंदा आहियूं। वास्तव में सर्व जे हथां पूरी विश्व जी सर्व आत्मायूं, पूरी विश्व में जेतिरो बि योनियूं आहिनि, प्रकृति आहे, जीव जंतु जानवर, सभिनि जे मथां दया करण वारो केरु? सिवाय परमात्मा जे ॿियो कोई बि न थी सघंदो। त माण्हू त पंहिंजे मथां इहे टाइटल लॻाए वेठा आहिनि। अॼुकल्ह वॾा वॾा टाइटल पंहिंजे मथां रखाईंदा आहिनि न, श्री श्री 108 जगत गुरु, सर्वोदया लीडर, ये सभु चइण जा नाम आहिनि, लेकिन असली में इहो कमु केरु कंदो आहे? परमात्मा। परमात्मा ई सभिनि जे मथां रहम कंदो आहे। परमात्मा असां त ॾिसो कोई ग़लति कमु कंदो आहे, आतंकवादी, खूनी वग़ैरह, या अहिड़ा कोई बि कर्म कंदा आहिनि, असां हुन आत्माउनि जे लाइ छा सोचंदा आहियूं? सभई सोचंदा आहिनि न हिननि ग़लति कमु कयो, ईअं कयो, लेकिन परमात्मा हुननि आत्माउनि जे मथां बि रहम कंदो आहे। छो जी पीउ आहे न। अॼु घर में अगरि ॿार ग़लति राह में हली वञनि त माउ पीउ खे त रहम ईंदो न, दया ईंदो न। उहो त अंत ताईं सोचंदो न मुंहिंजा ॿार सही राह ते हलनि, उहो त इहे ई सोचंदा। ईअं परमात्मा जो त पूरी विश्व जी आत्मायूं हुनजा ॿार आहिनि। प्रकृति ते बि दया कंदो आहे। प्रकृति बि दुखी आहे, हुनखे बि दुख सां छुड़ाईंदो आहे। बाबा चए थो हाणे मां तव्हां सभिनि जे मथां रहम करण आयो आहियां। बाक़ी सभु माण्हू त पहिरियों ख़ुदि जे मथां रहम कंदा आहिनि। जेका चईंदा आहिनि न असां सर्व जे मथां रहम कंदा आहियूं, लेकिन सभिनि जे मथां उहो ख़ुदि जे पहिरियों त ख़ुदि जे देह जे लाइ माण्हू सोचंदो आहे न, कहिड़ी बि आत्मा हुजे। पहिरियों त हुनखे पंहिंजे देह जो मोह हूंदो अथसि, पोइ ॿिया माण्हू। चाहे असां चऊं असांजे ॿारनि में ॾाढो मोह आहे ईअं, लेकिन पहिरियों हर आत्मा खे पंहिंजे देह सां ॾाढो मोह हूंदो आहे। उहो पंहिंजे देह खे पहिरियों ठीकु रखंदो। त बाबा चईंदो आहे की ॾिसो माण्हू पहिरियों ख़ुदि जे मथां रहम कंदा आहिनि, पोइ ॿियनि जे। मूंखे त पंहिंजी देह ई न आहे, त मूंखे त सदा सभई यादि ईंदा आहिनि। मां त सॼी दुनिया खे सतो प्रधान ठाहिण आयो आहियां। बाबा चईंदा आहिनि इहो मुंहिंजो ई कमु आहे। हाणे जंहिंजो कमु आहे उहो ई त करे सघंदो न। हाणे परमात्मा जो ई कमु आहे, परमात्मा जो ई पाठ आहे की कलयुग जे अंत में अची करे विश्व जी सर्व आत्माउनि जे मथां दया करे। सर्व दया जो अर्थ केतिरो वॾो आहे, हिकदमि सर्व ते दया करे। बाबा पुछे थो अॼु तव्हांखे कोई कुझु उल्टो सुल्टो चए, तव्हां हुनजे मथां दया करे सघंदा आहियो? तव्हांखे हुनजे मथां रहम ईंदो? लेकिन तव्हांजो पीउ त सभिनि जे मथां दया कंदो आहे। ऐं अगरि मां आत्मा चवां थी की हा मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, तव्हां मुंहिंजा बाप आहियो, त ॿारनि जो बि छा कमु आहे? जीअं परमात्मा सर्व जे मथां दया कंदो आहे, उहो असांखे बि सर्व जे मथे दया करणी खपे। हुनजे लाइ बि अभ्यास त करो तव्हां, कीअं न थींदो। जॾहिं बाबा चए थो मां तव्हांखे शक्ति गुण सम्झ ॾियां थो, त असां बि परमात्मा खे यादि करे अगरि तव्हांखे कोई कुझु ग़लति चए बि थो, तव्हांखे बुरो बि लॻे, तव्हां एकांत में शांति सां वेही करे परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे उनखे यादि करे हुन आत्मा खे चओ, हुन आत्मा जे लाइ चओ बाबा हिन मूंखे ईअं चई, मूंखे बुरो लॻियो, लेकिन मां हाणे हिनखे क्षमा थी करां, हिनजे मथां दया थी करां, हिनजे मथां रहम थी करां की हीअ बि सुठी थी वञे।
ईअं बि अगरि असां अभ्यास कंदासीं न, वरी अगरि तव्हांखे दुख थिए थो वरी वियो, वरी चओ, ये करे 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 असांजी आत्मा में शक्ति ज़रूर वधंदी। ऐं इहो हिकु बार अभ्यास थी वियो न, पोइ असांखे कोई बि कुझु चईंदो त असां सदा जे लाइ हुनजे मथां दया करण जी आदत पइजी वेंदी न। इहा बि आदत विझणी आहे। असां बुरो दुख खणण जी बि आदत विधी आहे न पंहिंजी खे। त असां ख़ुदि बि चईंदा आहियूं, पहिरियों मूंखे एॾो न लॻंदो हुयो, हाणे ज्यादा थो लॻे। पहिरियों मूं में शक्ति हुई, हाणे न आहे। पहिरियों मां शांत रहंदी हुयमि, हाणे न। मतिलबु तव्हां कॾहिं त हुया, त वापसि खां उहो ई तव्हां में शक्ति ख़तम थी वई, त उहो परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति भरो। घड़ी घड़ी यादि करो, मां दया जी सागर आत्मा आहियां, मां सर्व जे प्रति दया करण वारी आत्मा, सर्व जे प्रति रहम करण वारी आत्मा। इहो अभ्यास कंदे कंदे असांजी आत्मा में दया करण जो संस्कार पइजी वेंदो आहे, शक्ति भरजंदी। इहो ई अभ्यास करिणो आहे, ईअं ई अभ्यास करिणो आहे। हाणे स्वर्ग जी स्थापना थी थिए, हुन दुनिया में कोई प्रकार जो दुख न हूंदो, सब प्रकार जो सुख हूंदा। फर्नीचर, वैभव आदि सभु। दुख ॾियण वारा जानवर, मक्खी, मच्छर आदि कुझु बि न हूंदा। बाबा चईंदा आहिनि, वॾे घर, वॾे आदमी जे घर में केॾी सफ़ाई हूंदी आहे। कॾहिं तव्हांखे मक्खी ॾेखारण में न ॾींदी, कोई मच्छर घुसी न सघंदो आहे। स्वर्ग में बाबा चए थो, स्वर्ग जहिड़ी दुनिया में हिन मक्खी मच्छरनि जी ताक़त ई न आहे कि वो अची सघे। अहिड़ी गंद करण वारी चीजूं बि न हूंदियूं। भले हुते पक्षी हूंदा, पर पक्षी बि हेॾे होॾे गंद न कंदा। त हूंदो कुझु न कुझु अहिड़ो तरीक़ो कि पक्षी बि, हिते त घर खे कबूतर ई ख़राब करे वेंदा आहिनि ॿाहिरि, लेकिन हुते कबूतर पक्षी त हूंदा, लेकिन उहो बि ईअं हेॾे होॾे गंद न कंदा। त ज़रूर अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी, उहो त उते हली ॾिसंदासीं छा आहे। नेचुरल फूल आदि जी खुशबू रहंदी। बाबा चईंदा आहिनि, राति जो सुम्हंदव त बगीचनि मां फूलनि जी खुशबू तव्हांजे घर में ईंदव। ये अगरबत्ती वग़ैरह भी हुते न हूंदी, छो जो आहे ही खुशबूदार दुनिया। हिते अगरबत्ती भी जलाईंदा आहियूं भई बदबू न अचे। उद्देश्य त ईअं ई आहे। ये त हाणे माण्हुनि ईअं पूजा जी सामग्री विझी छॾी अथनि, परंतु अगरबत्ती जलाईंदा आहियूं ताकी कोई भी बदबू आदि न हुजे। छो जो सभु माण्हू वेहींदा आहिनि न, त कंहिंजा छा आहे कंहिंजा छा आहे, कंहिंखे चई न सघंदा, इन करे ईअं अगरबत्ती वग़ैरह जलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, अहिड़ी सुख जी दुनिया में तव्हां हलण वारा आहियो। अहिड़ी सुख जी दुनिया जे बारे में सोचे सोचे न, दुख जी दुनिया जा जेका थोरो समय आहे न, हुनखे ख़ुशी ख़ुशी सां कढो परमात्मा सां गॾु, कि हाणे त बाबा तुंहिंजे लाइ नयो घर ठाहिण आयो आहे। जॾहिं नए घर जे बारे में सोचंदासीं त हिन पुरानी दुनिया में थोरो समय जेको आहे उहो बि परमात्मा सां गॾु आहियूं, त इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे न। पोइ त दुख असांखे भासतो बि न। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, सर्वशक्तिवान सां ते सर्वशक्तिवान जे साथ जी अनुभूति द्वारा सर्व प्राप्तियुनि जो अनुभव करण वारा तृप्त आत्मा ठहो। बाबा चए थो, जाते मां आहियां, अगरि तव्हां मूंखे सदा साथ रखंदव त मां त सर्वशक्तिवान आहियां। जाते मां सर्वशक्तिवान आहियां, हुते आत्मा खे सर्व प्राप्तियुनि जो अनुभव थींदो ई रहंदो। जीअं बीज आहे त झाड़ समायल आहे न हुनमें, ईअं ई सर्वशक्तिवान बाप सां गॾु अगरि तव्हां रहंदव त तव्हां सदा ई मालामाल रहंदव। अर्थात मालामाल अर्थात तव्हांजी आत्मा में सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व समझ आपे ई ईंदी वेंदी। सदा तव्हां स्वयं खे तृप्त सम्झंदव, संपन्न सम्झंदव। अहिड़ी आत्मा जो मूंखे पाण सां गॾु सदा रखंदी आहे न, अहिड़ी आत्मा कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि में कमज़ोर न थींदी आहे। अहिड़ी आत्मा जो सदा मूंखे साथ रखती है, वो कॾहिं बि कंप्लेन न कंदी आहे।
कि हिन मूंसां ईअं कई, हिन मूंसां ईअं कई, अॼु मूंसां ईअं थियो, हिन ईअं छो कई, हाणे छा थींदो, छो, जो कैके जी भाषा हूंदी आहे न, क्यों, क्या, कैसे, हिंदी में हिनखे कैके जी भाषा चइबो। ईअं सिंधी में हिन ईअं छो कई, हाणे छा थींदो, कॾहिं ईंदो, इहे सभु जेका शब्द आहिनि न, अगरि मां आत्मा सदा बाप सां गॾु रहंदमि त सदा हिननि ॻाल्हियुनि सां मुक्त रहंदमि। जो सदा मूंसां गॾु रहंदा आहिनि, मूंसां गॾु हर कर्म कंदा आहिनि, उहे सदा ई तृप्त आत्मा रहंदा आहिनि। स्लोगन आहे, नैननि में जीअं असांजो नूर आहे न, जंहिंसां असां ॾिसूं था, हूअं ई असांजी बुद्धि में केरु समायल हुजे सदा, परमात्मा बाप जी यादि समायल हुजे। मतिलबु मूंसां गॾु सदा उहो परमात्मा आहे ई सही, इहा असांखे सदा अनुभूति करणी। अच्छा, ओम